बैंक सोबोदर में गोल्ड आहे वो बैंक अमले पाण मिलजुल करे असांजो सोन गायब कयो वियो आहे। असां स्टेट बैंक खे अपील था कयूं असांजे मसइले हल करे इंक्वायरी करे उन मसइले तस्दीक करे त ही गोल्ड कंहिं खयो आहे कंहिं गफ़लत कई आहे उनखे सज़ा ॾिनी वञे असांजो गोल्ड वापसि कयो वञे। कहिड़ी बैंक? नेशनल। हा असां स्टेट बैंक खे अपील कयूं था त असांजो नेशनल बैंक सोबोदर में गोल्ड रखियल आहे उहो मैनेजर जे हिसाब सां गुम कयो वियो आहे। असां अपील कयूं था त असांजो गोल्ड सोन केतिरो हुयो? जी सोन केतिरो हुयो? 14 तोला सोन आहे। केरु कढायो आहे? मैनेजर स्टाफ बैंक सोबोदर। असां अपील था कयूं स्टेट बैंक खे असांजी उनजी इंक्वायरी करे तस्दीक करे असांजो सोन बैंक में वापसि कयो वञे। असांजा पैसा बि उन में पियारियल जमो थियल आहिनि उहो असांखे वापसि मिलियो वञे।